ज़िंदगीअ में कुझु थियणु चाहियो था त तरीक़ा बदिलायो, इरादा न। नाकाम इंसान जूं 4 आदतूं। सोचींदो घणो आहे, कमु घटि कंदो आहे, ॿियनि ते तनक़ीद घणी कंदो आहे। जंहिं बि कामयाब खे ॾिसंदो आहे उन जहिड़ो थियण जा ख़्वाब ॾिसंदो आहे। इल्मु हासिल करण खां भॼंदो आहे। मुनाफ़िक़त जी हमदर्दी दुश्मन जी तलवार खां वधीक ख़तरनाक आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं बेवकूफ़ सां विढ़ण जी कोशिश करे रहिया आहियो त तव्हां खां वॾो बेवकूफ़ ॿियो केर बि नाहे। उन्हनि माण्हुनि ते वधीक तवजो ॾियो जेके ताड़ियूं नाहिनि वॼाईंदा जॾहिं तव्हां खटींदा आहियो। महिनत एतिरी ख़ामोशी सां करियो जो कामयाबी शोर मचाए। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे YouTube चैनल अमजद महराणी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा।